इसराइल जी गज़ा ते शदीद बमबारी 24 कलाकनि में वधीक 400 फ़लस्तीनी शहीद थी विया। शहीदनि जो अंग 9000 खां वधी वियो। 22,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में 3257 ॿारड़ा शामिल। इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस मुसलसिल बंद। 23 लख माण्हुनि जो दुनिया सां राब्तो बहाल न थी सघियो। अल कुदस अस्पताल में हालत ख़राब। 55,000 माण्हुनि पनाह वठी छॾी। गैर कानूनी तरसल परॾेनि जी वापसी जी डेडलाइन जो अॼु आख़िरी ॾींहुं। वफ़ाक़ी घरू वज़ीर बेदख़ली जो हुकुमनामो जारी करे छॾियो। सिंध में अफ़गाननि समेत ॿियनि परॾेनि जी वापसी जो अमल सुस्त रफ़्तारी जो शिकार। तुर्बत थाणे ते हथियारबंदनि जो हमलो। 5 ॼणा क़तल। पंजाब जे इलाइक़े मुज़फ़रगढ़ सां तालुक़ रखंदड़ 4 पोरियतनि थाणे में पनाह वरिती हुई, जिन खे गोलियुनि जो ख़ाज बणायो वियो। नेब तरमीम फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी अॼु थी रही आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। एसटीपी अॻवान निसार कीरियो जे भाउ खे हाफ़राए करण ऐं नवाबशाह में बदअमनीअ ख़िलाफ़ एसटीपी जे मरकज़ी सॾ ते नवाबशाह ज़िले जे चइनि तहलकनि काज़ी अहमद सकरन दौड़ ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में शटबंद हड़ताल। नवाबशाह में पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं। लठबाज़ी सबबि केतिरा ई कारकुन ज़ख़्मी। अॻवाननि जो चवणु आहे त पुरअमन एहतजाज ते पुलिस पारां लठबाज़ी कई वई आहे। पुलिस बिना जवाज़ एसटीपी अॻवान जे भाउ खे हाफ़राए कयो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठुल भरिसां नौजवान जो गोली लॻल लाश हथ अस्पताल मुंतक़िल। बचड़ो भरिसां नौजवान अब्दुल रशीद जो लाश हथ आयो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान गढ़ी हसन जो रहवासी हो। वधीक जांच करे रहिया आहियूं। क्रिकेट वर्ल्ड कप में अॼु पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मुक़ाबिलो थींदो। पाकिस्तानी टीम में 3 तब्दीलियुनि जो इम्कान। फ़ख्रुज़मान, सलमान आगा, उसामा मीर जी शमूलियत जो इम्कान।